हिन ख़बर लाइ असां ताउन कयो आहे। देखिए अच्छी मक्खा पाक चांदी जड़ी भली की दवा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हांखे ख़बर ॾियूं था कुबो सईद ख़ान मां रब रखियो चांडियो जी, जिते बलोचिस्तान जे इलाइक़े जलमक्सीअ जो बोर्ड ऐं नए जो पाणी ज़िले कंबर शहदादकोट जे तालुके कुबो सईद ख़ान जे काछे वारे इलाइक़े जे ॻोठ ग़ुलाम मोहम्मद चांडियो में तबाही मचाए छॾी। टोटल घर पट, रहवासी परेशान, कंहिं बि सरकारी अमलदार ऐं चूंडियल नुमाइंदे सार न ॾाधी। ॻोठाणा पंहिंजे मदद पाण तहत ड्रमनि ऐं डॿनि जो ॿेड़ियूं ठाहे इंसानी जानियूं मस बचाए सघिया। कामोरा सरकारी अमलदार रुगो मनपसंद माण्हुनि जे इलाइक़नि ताईं महदूद। ॻोठ जा ईंदड़ वेंदड़ रस्ता पाणीअ में ॿुॾी विया। संदन चोॿारे माल समेत गाॾियूं बि फासी पियूं। अन्न ऐं खाधे पीते जो सामान लुढ़ी वियो। मासूम ॿार बुख काटण ते मजबूर। ॻोठ जा रहवारी परेशान, खुले आसमान हेठि मच्छरनि में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ॻोठ ग़ुलाम मोहम्मद चांडियो जे रहवासियुनि जी आला अख़्तियारनि खां मदद जी अपील कंदे चवणु हो त असां बेयारो मददगार आहियूं, असांजी मदद कई वञे। तो ये ॾिसी रहिया आहियो ॻोठ ग़ुलाम मोहम्मद चांडियो, जंहिंमें कोई सहूलियत न आहे, न बेड़ो मिलियो आहे, न काई चीज़ मिलियो आहे। ये बचा ॿार जेके आहिनि त ड्रम जे वसीले कढी था वञनि। हिननि जो अन्न लुढ़ी वियो, माल विया अथनि, हिननि जी मदद कई वञे। तव्हां ॾिसी रहिया आहियो नंढा ॿार मासूम आहिनि। अच्छी मख चांदी जड़ी कपे उन जी भली पैदावार के हासिल करण में एक तमाम वडी रुकावट है। बेघेट अच्छी मक्खा पाक चांदी जड़ी भली पैदावार। बेघेट लाखा पेस्टिसाइड जूना मोरी ते दस्तयाब है। प्रोपराइटर अब्दुल हकीम खासकेली।